शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। अल्लाह से फरमायो इहो एॾो महीनो बरकत वारो अथव जो इन महीने में ही अल्लाह जो क़ुरान नाज़िल थियो। रबीउल अव्वल जे महीने में मोहम्मद मुस्तफ़ा आयो, रमज़ान जे महीने में अल्लाह जो क़ुरान नाज़िल थियो। बई महीना शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। ये एॾो महीनो बरकत वारो अथव जो इन महीने में क़ुरान मजीद नाज़िल थियो आहे। नबी से फरमायो इन महीने में क़द्र जी रात जेका 1000 महीननि जी रातुनि खां सवाब में वधीक अथव। ऐं फरमायो क़यामत जे ॾींहुं रमज़ान भी सिफ़ारिश कंदो त क़ुरान भी सिफ़ारिश कंदो। हिकिड़ो बानो हूंदो उन जे सॼे पासे ॾों नूरानी शिकिल में रमज़ान, खॿे पासे ॾों नूरानी शिकिल में क़ुरान, विच में इहो उन जो हिकिड़ो हथु रमज़ान जे कुल्हे ते हूंदुसि, ॿियो हथु क़ुरान जे कुल्हे ते हूंदुसि। हुननि जो बि हेॾो रमज़ान जो हथु हिन जे कुल्हे ते हूंदो, क़ुरान जो हथु ईअं भाकुर पाए। अल्लाह जे साम्हूं ईंदा क़ुरान भी सिफ़ारिशी थींदो, रमज़ान भी सिफ़ारिशी थींदो। नबी से फरमायो रमज़ान चवंदो इन्नी मनातुहु ताम। या अल्लाह सख्त गर्मी 16-17 कलाकनि जो ॾींहुं हुयो, पर मां हिनखे खाधे खां भी रोकियो, पीअण खां भी रोकियो। माण्हू खाईंदा पिया वतन, पीअंदा पिया वतन, थधा पानी भी मटन में पिया, बर्फुनि जा कूलर भी भरिया पिया, फ्रिज में बोतलूं भी थधे पाणीअ जूं भरियूं पयूं, मानी भी भली घर में तैयार पई। पर या अल्लाह मां हिनखे पाणीअ खां भी रोकियो, मानीअ खां भी रोकियो मांस। घरवारी भी भरिसां वेठी हुअसि, पर उन ॾे वञण खां भी मां रोकियो मांस। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी सिफ़ारिश क़बूल कर। नबी से फरमायो अल्लाह ताला रोज़े जी रमज़ान जी सिफ़ारिश क़बूल कंदो। वरी क़ुरान मजीद चवंदो इन्नी मनातुहु नियाम। या अल्लाह मां भी हिन जी सिफ़ारिश थो कयां। थधियूं एसियूं लॻियूं पयूं, ॾखण जी थधड़ी हवा लॻे पई, बिस्तरो भी तैयार पियो हो, थधड़ो थियोसि बिस्तरो, निंड भी ॾाढी पई अचेसि, सॼे ॾींहं जो रोज़ो उनजी थकावट। पर मां हिनखे निंड खां भी रोकियो, बिस्तरे खां भी परे कयो मांस, एसीअ खां भी परे कयो मांस। अल्लाहु अकबर। अचे मस्जिद में तॾे ते बीहारियो मांस, मथों गर्मी हेठों भी गर्मी, मथों भी गर्मी हेठों भी गर्मी, गरम हवा पई लगे, हेठों भी फर्श गरम हुयो। हाफिज़ साहबी भी हरकतूं पियो पढ़े, सिपारो या ॿ सिपारा क़ुरान मजीद जा पढ़े पियो। इन्नी मनातुहु नौम। या अल्लाह मां घर खां भी परे कयो मांस, बिस्तरे खां भी परे कयो मांस, निंड खां भी हिनखे रोकियो। ओ मुंहिंजा अल्लाह अॼु मां क़ुरान हिन जी सिफ़ारिश थो कयां, मुंहिंजी सिफ़ारिश क़बूल कर। हदीस में जे तो मुंहिंजे मिठे नाले वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला रमज़ान जी सिफ़ारिश भी क़बूल कंदो, क़ुरान मजीद जी भी सिफ़ारिश क़बूल कंदो।
ही जेको रोज़ो थो रखे ऐं तरावी थो पढ़े इन जो हिकिड़ो हथ रमज़ान जे कुल्ले ते हूंदो, ॿियो हथ क़ुरान जे कुल्ले ते हूंदो। ॿिनि जवाननि जे विच में अल्लाह जी ज़ियारत करे अख छिंभ में वञी जन्नत में पहुचंदो।